रियासती हादसो निगरी फोत औरतुन समेत 4 ज़ख्मी। रियासती मंगो लिंक रोड ते साम्हूं ईंदड़ मोटरसाइकिल जो लोडर रक्षा सां टक्कर लॻण जे नतीजे में हादसो पेश आयो। हादसे सबबि लोडर रक्षा में सवार थियल 6 साल जी निगरी महक धीअ अमर बागड़ी मौके ते फोत। ॿिनि औरतुनि समेत 4 ॼणा ज़ख्मी। हादसे बाद नामालूम मोटरसाइकिल सवार वाक़ई वारे हंध तां फरार। कोटरान फोती निगरी जे लाश ऐं ज़ख्मियुनि खे खणाए रियासती अस्पताल मुंतक़िल कयो। अस्पताल में डॉक्टरनि पारां ज़ख्मियुनि खे तिबी इमदाद ॾिनी वई। हिकु औरत भगवानी ज़ाल सुखियो बागड़ी खे गणती जोगी हालत में नवाबशाह अस्पताल रेफर कयो वियो। ज़ख्मी ने फोती निगर जी अमड़ मसमात पठाणी बागड़ी, ॾाढी मसमात भगवानी बागड़ी, अमड़ बागड़ी ऐं सुखियो बागड़ी शामिल। निगर जो इलाज घर पहुचण ते रोजड़ाड़ो मची वियो आहे। इन मौक़े ते ज़ख्मी सुखियो बागड़ी अमर ॿुधायो त हू लोडर रक्षा में सवार थी मंगो खां रियासती अची रहिया हुआ त साम्हूं ईंदे मोटरसाइकिल सवारनि हलंदड़ रक्षा के पासो हयो, जंहिं सबबि रक्षा कल्टी थी पई। हादसो पेश आयो जॾहिं निगरीअ खे दिमाग़ जो धकु लॻण सबबि मौक़े ते फ़ौत थी वई। हुननि ॿुधायो त हादसे बाद नामालूम मोटरसाइकिल सवार मौक़े तां फरार थी विया, जो त असां सां वॾो ज़ुल्म थियो आहे। हुननि SSP नौशब फ़िरोज़ ऐं बस वारनि खां मुतालबो कयो आहे त फ़ौरी तौर ते मोटरसाइकिल सवारनि खे गिरफ़्तार करे क़ानून जे मुताबिक़ गिरफ़्त में आणे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।